बिचा में 8 मुहर्रम हराम जी रात सैयद गदा हुसैन शाह जी हवेली मां हज़रत इमाम गाज़ी अब्बास अलमदार जो ताबूत या हुसैन या अब्बास जी सदाउन में बरामद कयो वियो, जंहिंमें सिंध जे कुंड कुर्छ मां मोमिन आज़ादारनि वरी अंग में शिरकत कई, सीना ज़नी आज़ादारी कई, बिचा जो मशहूर नुहा ख्वानी कई, सिक्योरिटी इंतजाम सख्त कया विया, जो त अंजुमन ग़ुलामान अहल बैत बिचा जुलूस जे सालार सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी चयो त करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम वक़्त जे यज़ीद हुक्मराननि जे हज़ारे माण्हुनि जे टोलनि सां 72 साथियुनि समेत गॾिजी जंग करे असांखे इहो पैगाम ॾिनो त जेके थोरा हुजो कंहिं बि ज़ुल्म या जाबिर वक़्त जे बादशाह जे मज़लूम माण्हुनि मथां ज़ुल्म ॾिसी ख़ामोश थी न वियो, पर संदसि ख़िलाफ़ पंहिंजे हक़ जो आवाज़ बुलंद कयो। ताबूत हज़रत गाज़ी अब्बास हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दरगाह ते रखियो वियो। बाद में दरगाह भिट धणीअ ते सैयद जराड़ शाह लतीफ़ी तरफ़ां बिचा पारां नियाज़ हुसैन तक़सीम कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।